अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, कीअं आहियो? तबियत सही आहे? ख़ुशि लॻा पिया? खैर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह पाक शादो आबाद रखंदो। फारूक अहमद मेमन साहब पिया ॻाल्हायो सर? जी जी अदा सर सलीमुल्लाह जलबाणी पियो ॻाल्हायां, जर्नलिस्ट रतुदर खां। चलो अला दुआऊं सर, दुआऊं तव्हांजूं। सर छो भला तव्हांजे डिपार्टमेंट सां रतुदर में एॾो ज़ुल्म थो थिए पर कोई बि आवाज़ नथो उथारे? वरी छा थियो? रस्तो सॼो बंदि था कनि, DPC ताईं कमु थी वियो आहे, उन में बि हथु नथा विझो जी तव्हां? सभु ठहंदा साहब। ये रिपोर्ट मां एक्सीएन खे ॾेई आयो आहियां। टोटली जेके कब्ज़ो करे वेठा आहिनि पंहिंजे स्टाफ सूधो। जी सर। हाणे ॾिसूं कहिड़ो एक्शन वठंदा। AC साहब वटि उन बि मूंखे चयो मां एक्सीएन मां रिपोर्ट पई अथव, घुरायोसीं न। जेको एक्शन करणो आहे कयो ठहण खां अॻु में। बिल्कुलु। हाँ तो ॾिसो न हुन में तव्हां। वाहिद बख्श जो नालो अथसि मेन। बिल्कुलु वाहिद बख्श मेन आहे, बि मेन किरदार ई आहे वाहिद बख्श। उहो आहे न, हुन SG बंगलो खपायो, मां सॼो हुनखे रिपोर्ट ॾिनी आहे। हाँ उनजे वाहिद बख्श जो पुटु जॻह खपाए वियो तव्हांजे भरिसां, हिन बंगले जे भरिसां हुयो। असां त वाहिद बख्श लिखींदासीं नी साहब, असांजो एम्प्लॉय त उहो आहे न। हाँ हाणे त हद करे छॾो, रस्तो बंदि था कनि सर। रस्तो जाॾो वरियनि खां वठी अचण वञण हो, उन रस्ते ते DPC थी वई आहे पर कोई अखि नथो पटे। साहब इहो रस्तो बि बंदि थींदो हूअं ई, छो असली इहो रस्तो न आहे। तव्हां नक्शो कढायो न, हे जायूं बैदि में सभु इंक्रोचमेंट ते ठहियूं न। बिल्कुलु हक़ीक़त आहे। हुयो त इहो सॼो मां सॼो नक्शो कढायो आहे, पंहिंजो नक्शो ठाहियो आहे, सॼो हुते जमा करायो आहे। ठहण खां अॻु में हे घटि में घटि ॿियो न आहे त जेके पंहिंजे वेझो प्लाट सां गॾु वञे इहे त ख़ाली करायो। हक़ीक़त आहे। दुआ करे मां त रिपोर्ट सॼी ॾेई आयो आहियां। आख़िरी बचा 2 महीना रिटायरमेंट जो, वेंदे वेंदे कुझु त करे वञो। इंशाल्लाह सर, असांजो शुभकामनाऊं तव्हां सां गॾु। हिन करे सोचियो मां साईंअ खे इंफॉर्म कयां त हे जो ज़ुल्म लॻो पियो, पंहिंजो कोई लोभ लालच न आहे। पंहिंजो कयो आहे। जीअं मां हाणे आयो आहियां नी प्रमोशन वठी चार्ज, मां हुन वक़्तु इहा जेकी एस्टीमेट ठाही आहे असां बंगले जी, जी जी सर, इहा सॼी इंफॉर्मेशन बाक़ाइदे नक्शे सां गॾु ॾेई आयो आहियां। केरु केरु वेठा आहिनि, घणनि फुटनि ते वेठा आहिनि, घटि में घटि एडवाइस मां इहा ॾिनी थी मान ॿियो खणी न कयो, पर जेके प्लाट सां गॾु असांजूं जायूं आहिनि, जी सर, चाचो गुलाम लाया लोलाई आहिनि, होॾां जलबाणी आहिनि, तव्हांजा माइट मुंहिंजा बि यार आहिनि। न सर कोई बि मिट माइट न आहे, साफ़ त कोन सारियो वेठो आहे। जेकी अधु जाइ खपाई अथई लिस्ट ठाहे नक्शे सां गॾु ॾेई आयो थी मां। तमामु हाणे ॾिसूं था कमु शुरू करण खां अॻु में ज़रूरु को एक्शन त खणंदा नी साहब। बिल्कुलु, जेकर न खणंदा त पोइ कम जो न थियो। हींअर थो चए कमिश्नर खे लिखंदुमि। जी सर, जी बिस्मिल्लाह अल्लाह करे मां त ख़ुशि थींदुमि। पर सर मूंखे हैरत हिन ॻाल्हि जी थिए थी त जेके घर धणी माना ईअं सम्झो मालकीअ जे लाइ हुया, पघार खणंदा हुया, इन तबाही जा ज़िम्मेवार बि उहे ई। साईं असली उहे ई नी बाबा। ॾिसो नी, शुरूआत त असांजे एम्प्लॉयज़ कई आहे नी साहब। बिल्कुलु, न त ॿिए कंहिंखे ज़रूरत हुई छा? हक़ीक़त आहे। ज़ाहिर आहे जेके रहिया आहिनि साल अॻु में ॿिया ॿिया रहिया त सालनि खां थींदी आई आहे। कंहिं दौर में ख़बर अथव साहब, मां चार्ज वरिती तक़रीबन 5-6 साल अॻु में। जी सर, सखर हाई कोर्ट में सॼी रिपोर्ट जमा करायल आहे मुंहिंजी। रतो दरे जी जेकी बि इंक्रोचमेंट असांजी इरीगेशन जी आई त खड़तेल ई न निकितो। अल्लाह अकबर। 6 सेट जमा करायमि सखर हाई कोर्ट में, पोइ बि पर खड़तेल कुझु बि न आहे। हुन में टोटल इंक्रोचमेंट अञा त घणी आहे साहब। जेकी हाणे मिसाल जी ॻाल्हि लीजियूं बि थी वियूं आहिनि, पर अञा अधु रतो जहिड़ो त ईअं सम्झो त इरीगेशन जो आहे। हक़ीक़त आहे, हिन में कोई शक न आहे सर। पर सर मूंखे हैरानगी इन ॻाल्हि जी बि थी, ही जेके यूनियन वारा हूंदा आहिनि, इहे यूनियनूं कहिड़े कम जूं, इदारा तबाह थी वञनि। साहब असां यूनियन वारनि रास्ता नथा चई सघूं, पर हक़ीक़त ॻाल्हि यूनियन में ई आहे नी साहब। हा सर, स्टाफ आहे न सर, आउटसाइडर त को न ईंदो न सर। हालांकि मां पंहिंजे स्टाफ जो ख़्यालु न कयुमि। चाचो गुलाम लाइ केॾो पुराणो वेठल आहे, उनजो बि ॾिनमि। जी अबा, वाहिद बख्श पुराणो वेठल आहे, SG जो बंगलो आहे, उहो बि ॾिनमि। बाबा पंहिंजे स्टाफ खे पहिरियों वठिबो त ॿियनि ते एक्शन थींदो नी साहब। बिल्कुलु, एहतिसाब पहिरियां पंहिंजे घर खां, पोइ बाद में ॿिया। दुआ कयो, हमेशह तव्हां सां गॾु कामयाब आहिनि इंशाल्लाह सर। असांजे साथ जिते बि तव्हांखे ज़रूरत पए, सलीमुल्लाह जलबाणी, जेके दोस्त असांजा सपोर्टर साफ़ी दोस्त सभु तव्हांजो साथ ॾींदा इंशाल्लाह। सिर्फ़ु इहा शइ, छो त हिकु नंढिड़ो ज़मींदार अगरि दांह खणी अचे, ऑफिस ई न हुजे त उहो इंसान वेंदो केॾां, कंहिंखे बेकार आहे। त साहब मिसाल के मां सभिनी रहियो आहियां, हथ जोड़े सभिनी आहे अदा डायरेक्ट पाणीअ लाइ हर को फोन करे थो। जी सर, काॾे वञनि? हा काॾे